बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी फ्यूचर टू बी टेंस के बारे में पढ़ंदासीं। इनका पहिरें असां जेको आहे प्रेजेंट टू बी टेंस ऐं पास्ट टू बी टेंस के बारे में पढ़ी आया आहियूं। फ्यूचर टू बी टेंस such a form of verb which shows state or existence of inanimate in time to come, that is called future to be tense। फेल की अहिड़ी सूरत जेका ईंदड़ वक़्त में जानदार या गैर जानदार शइ जी हालत या मौजूदगी के ज़ाहिर करे तो उनके ज़मान मुस्तक़बिल हुजण चइबो आहे। जहिड़े तरीक़े सां ज़मान हाल हुजण में हुजण वारा फेल इज़ एम ऐं आर हुया, माज़ी में जेको आहे वाज़ ऐं वर हुया, त हाणे मुस्तक़बिल हुजण में शल बी ऐं विल बी आहिनि। शल बी जेको आहे ऐं हुई फर्स्ट पर्सन सिंगुलर ऐं प्लूरल ॿिन्ही सां इस्तेमालु थिए थो, जॾहिं त विल बी जेको आहे इन खां अलावा जेके बि जेको आहे सब्जेक्ट आहिनि फाइल आहिनि उन सभिनी सां जेको आहे विल बी इस्तेमालु थींदो आहे, चाहे उहे सेकंड पर्सन प्रोनाउंस हुजनि, चाहे सिंगुलर हुजनि चाहे प्लूरल हुजनि, या उन खां अलावा थर्ड पर्सन सिंगुलर या प्लूरल सब्जेक्ट हुजनि त उन सभिनी सां जेको आहे असांजो विल बी इस्तेमालु थींदो। ऐं उन खां अलावा जेकॾहिं असांजो सिंगुलर नाउन आहे सब्जेक्ट या असांजो प्लूरल नाउन सब्जेक्ट आहे तॾहिं बि उन सां जेको आहे असां विल बी इस्तेमालु कंदासूं। ऐं उन खां अॻु में असां जेको आहे ज़मान हाल हुजण ऐं ज़मान माज़ी हुजण जे जेका असां करे आया आहियूं ज़मान, उन में जेको आहे जेके ताक़ीदी जुमिला हुया उन्हनि में असां जेको आहे हेल्पिंग वर्ब इज़ एम आर या जेका वाज़ वर खां बाद में असां जेको आहे लफ़्ज़ रियली जो इज़ाफ़ो कंदा हुआसीं त असांजो जेको जुमिलो हुयो उहो ताक़ीदी ठही पवंदो हुयो। लेकिन ज़मान मुस्तक़बिल हुजण में रियली जी जॻह ते असांखे जेको आहे फ़र्ज़ कयो जेकॾहिं असां हिकिड़े जुमिले में जेको आहे शल बी इस्तेमालु कयो आहे, जीअं फॉर एग्ज़ाम्पल आहे आई शल बी अ टीचर, मां उस्ताद थींदुसि, त हाणे इन जुमिले खे जेकॾहिं असां चाहियूं था त मां ज़रूरु जेको आहे उस्ताद थींदुसि, त हाणे असां जिते शल बी इस्तेमालु कयो आहे असां उते विल बी इस्तेमालु कंदासीं, त अहिड़े तरीक़े सां असांजो जेको आहे उहो ताक़ीदी जुमिलो ठही पवंदो। ऐं उन खां बाद में जिते विल बी इस्तेमालु थियल आहे त उते जेकॾहिं असां शल बी इस्तेमालु कंदासीं असांजो जेको जुमिलो आहे उहो ताक़ीदी थी वेंदो। अचो त पंहिंजे लेक्चर जेको आहे शुरूआति कयूं। असां जेको आहे सच अ फॉर्म ऑफ वर्ब which shows state or existence of inanimate in time to come is called future to be tense। फेल जी अहिड़ी सूरत जेका ईंदड़ वक़्त में कंहिं जानदार या गैर जानदार शइ जी हालत या मौजूदगी के ज़ाहिर करे तो उनके ज़मान मुस्तक़बिल हुजण चइबो आहे। फॉर मिसाल में समझो ज़ाहिद विल बी एट होम इन मैथ्स, इन जुमले जी माना ॾिसूं था त ज़ाहिद जेको आहे मैथ में होशियार थींदो या ज़ाहिद के मैथ में होशियारप थींदी। त हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त इन जुमिले में जेको आहे असांजो विल बी जेको आहे उहो टू बी जो फेल आहे, जेको असांखे जेको आहे ज़ाहिद जी होशियारप जे बारे में मैथ होशियारप जे बारे में ॿुधाए रहियो आहे। उन खां पोइ आहे साइमा विल बी अ टीचर, साइमा हिकु उस्ताद थींदी। इनमें भी विल बी असां जेको हेल्पिंग वर्ब आहे जेको साइमा जे जेको आहे स्टेट जे बारे में ॿुधाए थो। उन खां बाद में आहे आई शैल बी प्राउड ऑफ माय स्टूडेंट्स, मूंखे पंहिंजे शागिर्दनि ते जेको आहे फ़ख़्रु थींदो। त इन जुमिले में जेको शल बी आहे असांजो टू बी जो फेल आहे जेको आहे असां इस्तेमालु कयो आहे। ऐं उन खां बाद में अहमद एंड अनवर विल बी इन ऑफिस टुमारो, अहमद ऐं अनवर सुभाणे ऑफिस में हूंदा। त इन में जेको विल बी आहे असांखे अनवर ऐं अहमद जी जेको आहे एग्ज़िस्टेंस के सुभाणे ऑफिस में ज़ाहिर करे थो पियो। उन खां बाद में आहे बेड एंड एब्सर्ड जनरेशन विल बी डिस्ट्रॉयड, ख़राब ऐं वाहियात नस्ल तबाह थींदो। त इन में भी असांखे जेको विल बी आहे उहो असांखे माना बेकार ऐं वाहियात जनरेशन जे जेको आहे तबाह थियण जे बारे में ॿुधाए रहियो आहे। उन खां बाद में सनम विल बी फॉन्ड ऑफ मेकअप, सनम जेकी आहे उहा मेकअप जी शौक़ीन थींदी। इते विल बी जेको आहे असांखे सनम जी स्टेट जे बारे में ॿुधाए रहियो आहे। उन खां बाद में आहे नाज़िया विल बी वेरी पार्टिकुलर अबाउट हर ब्यूटी, नाज़िया पंहिंजी ख़ूबसूरती जे बारे में तमामु मोहतात थींदी। त इन में भी असांखे विल बी जेको आहे नाज़िया जे बारे में ॿुधाए रहियो आहे। उन खां बाद में हसन विल बी
Hassan will be a sensitive boy. A लिखण विसरी आजम. Hassan will be a sensitive boy. Hassan एक हसास छोकरो थींदो. इहो बि असांखे जेको आहे Hassan जी स्टेट will be असांखे जेको आहे हिते जो टू बी जो फेल आहे फ्यूचर जो टू बी जो फेल आहे असांखे Hassan जी जेको आहे स्टेट जे बारे में ॿुधाए रहियो. उन खां बाद में man will be meaningless without education. हर चयो तो इंसान जेको आहे तालीम खां सवाइ जेको आहे बेमाना हूंदो. उनजी का बि हैसियत न हूंदी. उनजी का बि जेको आहे औकात न हूंदी. तालीम जे करे जेको आहे इंसान जी जंहिंखे चो जेकॾहिं हैसियत आहे का जेको आहे उनजी लेवल आहे. उन खां बाद में दिस टीवी विल बी आउट ऑफ यूज़ आफ्टर 1 मंथ. त ही जेकी टीवी आहे टेलीविजन आहे 1 महीने खां बाद में ख़राब थी वेंदी. आउट ऑफ यूज़ भी इस्तेमाल करना. आउट ऑफ कंट्रोल भी इस्तेमाल थींदो आहे हिते. उन खां बाद में वी शैल बी थैंकफुल टू यू. असां तुंहिंजा शुक्रगुज़ार थींदासूं. हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त असां जेका बि जुमिला हिते लिखिया आहिनि सभिनी जुमिले में जेको आहे असांजो हेल्पिंग वर्ब शैल बी ऐं विल बी इस्तेमालु थिया आहिनि जेके अचण वारे वक़्त में जेको आहे काई जानदार या गैर जानदार शइ जी जेको आहे हालत या मौजूदगी खे ज़मान मुस्तक़बिल में शो करे रहिया आहिनि. ईंदड़ अचण वारे वक़्त में उनखे शो करे रहिया आहिनि. हाणे असां तव्हांखे ॿुधायो त जेकॾहिं असां इन जुमिलनि खे ताक़ीदी जुमिला बणाइणु चाहियूं था त जंहिं जॻह ते जेको आहे शैल बी इस्तेमालु थियल आहे जिते विल बी इस्तेमालु थियल आहे असांखे उते शैल बी इस्तेमालु करणो पवंदो. ऐं जिते शैल बी इस्तेमालु थियल आहे असांखे उते विल बी इस्तेमालु करणो पवंदो. त अहिड़े तरीक़े सां इहो असांजो जेको जुमिलो आहे उहो ताक़ीदी जुमिलो ठही पवंदो. असां इन खां अॻु में पढ़ी आया आहियूं त ज़मान हाल हुजण में ऐं ज़मान माज़ी हुजण में जेको आहे असां हेल्पिंग वर्ब खां बाद में लफ़्ज़ जेको आहे रियली इस्तेमालु करे उनखे ताक़ीदी बणाईंदा हुआसीं. लेकिन हिते जेको आहे असां शैल बी जिते इस्तेमालु थियल आहे त असां उते विल बी इस्तेमालु कयूं त उहो ताक़ीदी ठही पवंदो. ऐं जिते विल बी इस्तेमालु थियल आहे जेके उते असां शैल बी इस्तेमालु कंदासीं त असांजो जेको आहे ताक़ीदी जुमिलो ठही पवंदो. हाणे दोस्त हाणे जुमिला जेको आहे लिखी वठो. इन खां बाद में असीं जेको आहे इन्हनि जुमिलनि जा जेको आहिनि जेकर ॿियनि जुमिला आहिनि त असां उनखे नाकारी जुमिले में तब्दील करणु सिखंदासीं. ऐं जेकर नाकारी आहिनि त उन्हनि खे असां जेको आहे सवाली ऐं नाकारी में जेको आहे तब्दील करणु सिखंदासीं. हाणे जेको आहे असीं इन बयानी जुमिलनि खे जेको आहे नाकारी जुमिलनि में तब्दील कंदासीं. ऐं उन खां बाद में असां जेको आहे इन बयानी जुमिले खे जेको आहे सवालिया में ऐं बाद में जेको आहे उनखे सवालिया ऐं नाकारी जुमिले में तब्दील कंदासीं. ज़ाहिर आहे जीअं असां जेको आहे ज़मान हाल ऐं ज़मान माज़ी जे जुमिले में जेको आहे हेल्पिंग वर्ब जे पुठियां जेको आहे नाड जो इज़ाफ़ो करे असां जेको आहे बयानी जुमिलनि खे नाकारी जुमिलनि में तब्दील कयोसीं. त हाणे बि असां जेको आहे हिते जेको आहे नाड जो इज़ाफ़ो करे खणी जेको आहे असां बयानी जुमिलनि खे जेको आहे नाकारी जुमिलनि में तब्दील कंदासीं. हाणे असां जेको आहे आई शैल बी प्राउड ऑफ माय स्टूडेंट्स. मूंखे पंहिंजे शागिर्दनि ते फ़ख़्रु थींदो. मूंखे पंहिंजे शागिर्दनि ते फ़ख़्रु थींदो. त हाणे जेकॾहिं असां इन खे जेको आहे नेगेटिव ठाहिणु चाहियूं था त असां विल बी ऐं शैल बी जे विच में जेको आहे नाट जो इज़ाफ़ो कंदासीं त उन सां जेको आहे असांजो बयानी जुमिलो जेको आहे उहो नाकारी जुमिले में तब्दील थी वेंदो. जीअं असांजो पहिरियों जुमिलो आहे आई शैल बी प्राउड ऑफ माय स्टूडेंट्स. मूंखे पंहिंजे शागिर्दनि ते जेको आहे फ़ख़्रु थींदो. मूंखे पंहिंजे शागिर्दनि ते फ़ख़्रु न थींदो त असां हिते आई शैल नॉट बी. त हाणे असांजो जेको आहे शल खां बाद में जेको आहे नॉट ऐं उन खां बाद में जेको आहे बी रखंदासीं त असांजो जेको जुमिलो आहे उहो आसानी सां जेको आहे बयानी जुमिले मां जेको आहे नाकारी जुमिले में तब्दील थी वेंदो. अहिड़े तरीक़े सां पोइ सनम विल बी फॉन्ड ऑफ मेकअप. सनम जेकी आहे उहा मेकअप जी शौक़ीन थींदी. त असां चवंदासीं सनम मेकअप जी शौक़ीन न थींदी. असां नेगेटिव में जेके इनखे करणु चाहियूं था सिर्फ़ु असांखे जो आहे विल खां बाद में नॉट ऐं नॉट खां बाद में जेको आहे बी हणंदासीं त असांजो इहो जेको जुमिलो आहे उहो पॉज़िटिव मां जेको असांजो नेगेटिव में असांजो अफर्मेटिव जुमिले मां जेको नेगेटिव सेंटेंस में जेको आहे तब्दील थी वेंदो. ही विल बी आ सेंसिटिव बॉय. हू हसास छोकिरो थींदो. त हू हसास छोकिरो न थींदो. हिते बि असां जेको आहे विल खां बाद में जेके नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजो जुमिलो जेको आहे उहो बयानी जुमिले मां नाकारी जुमिले में तब्दील थी वेंदो. ऐं उन खां बाद में वी शैल बी गुड क्रिकेटर. असां सुठा रांदीगर सुठा क्रिकेटर थींदासूं. असां सुठा क्रिकेटर न थींदासूं त असां हिते बि जेको आहे शल खां बाद में नॉट जो इज़ाफ़ो कंदासूं. ऐं अहिड़े तरीक़े सां असांजो जेको बयानी जुमिलो आहे उहो नाकारी जुमिले में तब्दील थी वेंदो. दे विल बी इन ऑफिस टुमारो. हू सुभाणे ऑफिस में सुभाणे हू ऑफिस में हूंदा. हू सुभाणे ऑफिस में न हूंदा. हिते बि असां जेको विल खां बाद में जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजो जेको बयानी जुमिलो आहे उहो नाकारी जुमिले में तब्दील थी वेंदो. ऐं जेको दोस्तों हाणे असां जेको आहे इन जुमिले खे बयानी जुमिले खे जेको आहे असां सवाली जुमिले में जेको आहे तब्दील करणु चाहियूं था त असांखे जेको आहे शल खे ऐं विल खे
जेको आहे उहो सब्जेक्ट खां अॻु में रखणो पवंदो। जॾहिं त जेको बी आहे जेको शल खां बाद में आहे ऐं विल खां बाद में बि आहे त असां उनखे जेको आहे सब्जेक्ट खां बाद में रखंदासीं। जीअं असांजो जुमिलो आहे, असां ख़ासि करे जुमिला सां नाट खे जेकॾहिं असां हितां जेको आहे मिसाए चऊं था, साफ़ करे चऊं था, त वरी असांजा इहे जेका जुमिला आहिनि साॻे जेको आहे उहे बयानी सूरत में जेको आहे अची विया। हाणे जेको आहे असां इन बयानी जुमिले खे जेको आहे सवाली जुमिले में तब्दील करणु चाहियूं था त सिर्फ़ु जेको आहे असां इन शल खे जेको आहे उहो आए खां पहिरियों रखंदासीं शल आई बी प्राउड ऑफ माय स्टूडेंट। छा मूंखे पंहिंजे शागिर्दनि ते फ़ख़्रु थींदो त असांजो हे शल आहे इहो असां हिते ड्राई खणी इन शल खे खणी अॻु रखंदासीं। उन खां बाद में आहे हे विल आहे, इन विल खे बि जेको आहे असां सब्जेक्ट खां अॻु में रखंदासीं ऐं बी जहिड़े तरीक़े सां बीठो आहे उहो हुते बीठो हूंदो। त हाणे ॾिसूं था त हे असांजो जेको जुमिलो आहे बयानी जुमिले मां सवाली जुमिले में तब्दील थिए थो पियो। हिते बि ही विल आहे त इनखे बि असां हिते खणी हिते रखंदासीं ऐं उन खां बाद में ही जेको एच आहे इहो वॾो लिखियलु आहे, असां हिनखे हाणे नंढो करे लिखंदासीं विल ही। हे जेको विल आहे असां ट्राई कंदासीं विल ही बी सिंस जो बॉय छा उहो असां छोकिरो थींदो। हिते बि असां शल खे जेको आहे वी खां पहिरियों रखंदासीं ऐं उन खां बाद में वी खे जेको आहे असां वी जेको डब्ल्यू आहे असां उनखे नंढी ABC में लिखंदासीं वी शल बी गुड क्रिकेटर। छा असीं सुठा क्रिकेटर रांदीगर क्रिकेटर थींदासीं, छा असां सुठा क्रिकेटर थींदासीं। अहिड़े तरीक़े सां आहे हिते बि जेको आहे असां दे खां पहिरियों जेको आहे विल रखंदासीं त असांजो बयानी जुमिलो जेको आहे उहो सवाली जुमिले में आसानी सां तब्दील थी वेंदो। हाणे जेको आहे असांजो जेको बयानी जुमिलो हुयो उहो असांजो सवाली जुमिले में तब्दील थियो। सिर्फ़ु जेको आहे असां छा कयोसीं त जेको उन जुमिले में जेको आहे शल बी इस्तेमालु थियल हुयो त असां जेको आहे बी खे पंहिंजी जॻह ते छॾे ॾिनो, सिर्फ़ु शल खे खणी जेको आहे असां सब्जेक्ट खां अॻु में रखियो ऐं विल खे बि खणी जेको आहे असां सब्जेक्ट खां अॻु में रखियो त असांजा जेका बि बयानी जुमिला हुया हाणे जेको आहे उहे सवाली जुमिले में जेको आहे तब्दील थी विया ऐं हर जुमिले जे आख़िर में असां जेको आहे क्वेश्चन मार्क ॾेई करे असां बयानी जुमिले खे सवाली जुमिले में तब्दील करे छॾियो। हाणे जेकॾहिं असां बयानी जुमिले खे जेको आहे सवाली ऐं नाकारी जुमिले में तब्दील करणु चाहियूं था, जहिड़े तरीक़े सां असां जेको आहे शल खे खणी सब्जेक्ट खां अॻु में रखियो त हाणे असांजो सवाल थी वियो। हाणे सिर्फ़ु असांखे छा करिणो आहे इन जे सब्जेक्ट जे खां बाद में जेको आहे सिर्फ़ु असांखे नाट जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजो जुमिलो जेको आहे उहो आसानी सां जेको आहे त सवाली जुमिले मां सवाली ऐं नाकारी ठही पवंदो। त सभ खां पहिरीं चवण जी ॻाल्हि इहा आहे त असां जेको बयानी जुमिलो आहे उन जुमिले खे जेको आहे सवाली जुमिलो ठाहियोसीं त असां जेको आहे शल बी ऐं विल बी मां सिर्फ़ु जेको आहे शल ऐं विल खे जेको आहे सब्जेक्ट खां अॻु में रखियो, बाक़ी बी जेको जिते बि लिखियलु हुयो उहो हुते आहे पियो। हाणे उन जुमिलनि खे असां जेको आहे सवाली जुमिलनि खे असां छा था करणु चाहियूं सवाली ऐं नाकारी ठाहिणु चाहियूं था। त हाणे सिर्फ़ु जेको आहे असांखे सब्जेक्ट खां बाद में जेको आहे नाट जो इज़ाफ़ो करणो पवंदो। जॾहिं असां सब्जेक्ट खां बाद में नाट जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजो जेको सवाली जुमिलो आहे उहो सवाली ऐं नाकारी जुमिले में तब्दील थी वेंदो। जीअं शल आहे नाट बी प्राउड ऑफ माय स्टूडेंट। छा मूंखे पंहिंजनि शागिर्दनि ते फ़ख़्रु न थींदो। त हाणे इहो असांजो जेको जुमिलो आहे उहो सवाली ऐं नाकारी जुमिले में तब्दील थी वियो। हिते विल्सनम नाट बी फॉन्ड ऑफ मेकअप। छा सनम जेकी आहे उहा मेकअप जी शौक़ीन न थींदी। त हाणे असांजो जुमिलो जेको आहे उहो सवाली ऐं नाकारी में तब्दील थी वियो। विल ही बी सेंसिटिव बॉय। छा उहो हसास छोकिरो हूंदो, छा उहो हसास छोकिरो न हूंदो। त हिते जेकॾहिं असां ही खां बाद में नाट जो इज़ाफ़ो कयूं था त असांजो जुमिलो जेको आहे उहो सवाली जुमिले मां सवाली ऐं नाकारी में तब्दील थी वियो। ऐं जेकॾहिं असां वरी जेको आहे हिते शल हुई बी गुड क्रिकेटर। छा असां सुठा क्रिकेटर थींदासीं, छा असां सुठा क्रिकेटर न थींदासीं। हिते बि असां जेको आहे सब्जेक्ट खां बाद में जेकॾहिं नाट जो इज़ाफ़ो कयूं था त छा असां सुठा क्रिकेटर न थींदासीं। असांजो जुमिलो जेको आहे सवाली ऐं नाकारी ठही वियो। विल दे बी इन ऑफिस टुमारो। छा उहे सुभाणे ऑफिस में हूंदा, छा उहे सुभाणे ऑफिस में न हूंदा। त पोइ दे खां पोइ जेको सब्जेक्ट आहे उन खां बाद में सिर्फ़ु असां नाट जो इज़ाफ़ो कंदासीं। त अहिड़े तरीक़े सां असांजो जेको सवाली जुमिलो हुयो उन सवाली जुमिले मां असां सवाली ऐं नाकारी जुमिलो ठाहे वरितो। हाणे दोस्तो असां जेको आहे अॼु जे लेक्चर में असां जेको आहे ज़मान मुस्तक़बिल हुजण जे जेको आहे बयानी जुमिलनि खे ॾिठो ऐं उन खां बाद में जेकॾहिं बयानी जुमिलो आहे ताक़ीदी जुमिलो बणाइणु चाहियूं था जिते शल बी इस्तेमालु थियल आहे असां हुते विल बी इस्तेमालु कंदासीं। असांजो जुमिलो जेको आहे उहो ताक़ीदी जुमिलो बणिजी वेंदो। ऐं जिते विल बी इस्तेमालु थियल आहे उते असां शल बी इस्तेमालु कंदासीं ऐं जिते शल बी इस्तेमालु थियल आहे असां हुते विल बी इस्तेमालु कंदासीं त असांजो जुमिलो जेको आहे उहो ताक़ीदी ठही पवंदो। ऐं उन खां बाद में जेकॾहिं असां जेको आहे बयानी जुमिले खे सवाली जुमिलो ठाहिणु चाहियूं था त असां सिर्फ़ु जेको आहे शल बी जी
मां जेको शल बी मां जेको असां सिर्फ शल के जेको सब्जेक्ट खां अॻु में रखंदासीं ऐं बी के जेको सब्जेक्ट खां बाद में रखंदासीं। विल बी आहे त विल के जेको असां सब्जेक्ट खां पहिरियों रखंदासीं ऐं बी के जेको सब्जेक्ट खां बाद में रखंदासीं। असांजो उहो जेको जुमिलो आहे बयानी जुमिले मां सवाली जुमिलो ठही पवंदो। ऐं जेकॾहिं असां पंहिंजे बयानी जुमिले खे जेको आहे नाकारी जुमिले में तब्दील करणु चाहियूं था त असां जेको आहे शल बी ऐं विल बी जे विच में जेको आहे नाट करे रखंदासीं। पहिरें विल उनखां बाद में नाट ऐं उनखां बाद में बी रखंदासीं। ऐं जेके शल बी आहे त उनखे नेगेटिव ठाहिणु चाहियूं था त पहिरें शल उन जे विच में जेको आहे नाट ऐं उनखां बाद में बी रखंदासीं। त अहिड़े तरीक़े सां असांजो जेको जुमिलो आहे जंहिंमें शल बी इस्तेमालु थियल आहे ऐं विल बी इस्तेमालु थियल आहे त उन खे जेकॾहिं असां नेगेटिव जेको आहे सेंटेंस में चेंज करणु चाहियूं था शल बी ऐं विल बी जे विच में जेको असां नाट करे रखंदासीं। शल के पहिरें ऐं बी के बाद में रखंदासीं। अहिड़े तरीक़े सां विल के पहिरें ऐं बी के जेको आहे बाद में रखंदासीं त असांजो जेको आहे बयानी जुमिले मां सवाली जेको आहे नाकारी जुमिलो ठही पवंदो। ऐं उनखां बाद में आख़िर में असां जेको आहे बयानी जुमिले खे जेको आहे सवाली में तब्दील कयो ऐं आख़िर में जेको आहे सवाली जुमिले खे सवाली ऐं नाकारी जुमिले में तब्दील करण जे लाइ असां जेको आहे सिर्फ़ु सब्जेक्ट खां बाद में नाट जो इज़ाफ़ो कयो त असांजो जेको जुमिलो आहे उहो सवाली ऐं नाकारी ठही पियो। दोस्तों जेकर तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हुजे त इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।